ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा से हासिल करे रहा आयूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करिया थो मां भागवत महापुराण जो बयान, जंहिंमें व्यासदेव ऐं श्री सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सभई चओ जय भागवतम महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे 22 अध्याय जे 2 भाग में ॾिठो त श्री श्याम सुंदर गोपियुनि जा कपिड़ा जेके जमुना किनारे ते रखिया हुआ, उन्हनि जी हर बदी वण ते चढ़ी वियो। तंहिंखां पोइ जॾहिं गोपियूं वेंझी सेंझी ॿाहिरि निकितियूं, तेॾे पंहिंजा कपिड़ा न ॾिसी सम्झी वियूं त इहा हरकत श्याम सुंदर जी हूंदी। तॾहिं श्री श्याम सुंदर खे वण ते ॾिठाऊं। कन्हैये चयो त मूं अव्हां जे कपिड़नि जी रक्षा कई आहे, तंहिं करे चौकीदारीअ जी अयूज़ी त मूंखे मिलणु घुरिजे। तंहिं बाद गोपियुनि चयो त कन्हैया, तुंहिंजूं इहे हरकतूं बिल्कुलु बि ठीकु न आहिनि। अगर तूं असांखे असांजा कपिड़ा न मोटाए ॾींदे त असां पंहिंजे माइतनि खे वठी ईंदासीं। तॾहिं कन्हैया बि कावड़जी चयो त भले, हाणे तव्हांखे कपिड़ा तॾहिं ई मिलंदा जॾहिं तव्हांजा हिमायती हिते ईंदा। सभई चओ जय श्री हरि। अॼु पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे 22 अध्याय जो 3 भाग शुरू करे रहा आयूं। श्री सुखदेव जी महाराज चवनि था, श्री कृष्ण के नाराज़ ऐं गुस्से में ॾिसी सभई गोपियूं डिॼी चवण लॻियूं, हे दीन दयाल, असांजी पत रखण वारो तव्हां खां सवाइ ॿियो केरु आहे, जंहिंखे पंहिंजो सहायता कंदड़ ॼाणी कोठियूं। तव्हां जे चरणनि जी दासी थियण वास्ते त असां जमुना स्नान विर्त ऐं पूजा करियूं थियूं। तव्हां बेरहमी छॾे पंहिंजी दासियुनि ते दया कयो। असांजा वस्त्र असांखे ॾियो। तूं त्रिलोकी नाथ आहीं, तो ते असांजो को बि वस हली नथो सघे। ख़बर न आहे त तो कहिड़ो जादू असां ते विधो आहे, जो तुंहिंजी सावड़ी सूरत ॾिसण बिना असांखे पंहिंजो घर ऐं कुटुंब बि नथो वणे। असांखे अबलाऊं ऐं अनाथ ॼाणी दया करियो। सभई चओ जय श्री हरि। प्यारा भक्तों, इहे दीन वचन गोपियुनि जा ॿुधी श्री कृष्ण चयो त जेकॾहिं अव्हां सचे मन सां मुंहिंजे मिलण वास्ते विर्त ऐं स्नान कंदियूं आहियो त लॼ ऐं कपट खे जमुना जल में ॿोरे उतां निर्वस्त्र ई मूं वटि अची पंहिंजूं साड़ियूं वठो। इहा ॻाल्हि ॿुधी सभिनी गोपियुनि पाण में चयो त हिकिड़ो श्री कृष्ण असांखे निर्वस्त्र ॾिसे सा ॻाल्हि चङी आहे, या सारो शहर पाण खे निर्वस्त्र ॾिसे सा ॻाल्हि चङी। ऐं ही त असांजे अंदर जो सभु हाल ॼाणे थो, उनखां लॼ करणु न घुरिजे। ईअं चई सभई गोपियूं जमुना जल मां ॿाहिरि निकिरी श्री कृष्ण जे साम्हूं अची कंध हेठि करे बीठियूं। तॾहिं श्री कृष्ण चयो त अञा ताईं अवीं मूं खां कुॿुधिया रही थे, कपटी जीव मूं वटि नथो पहुची सघे। हाणे हिकिड़ी गोपी साम्हूं बीही सूरज देवता खे हथ जोड़े, तॾहिं मां तव्हांखे कपिड़ा ॾींदसि, छो त तव्हां विर्त में निर्वस्त्र स्नान करे सूर्य देवता जो अपमान कयो आहे। इहा ॻाल्हि ॿुधी गोपियुनि चयो त हे नंदलाल,
असां ॿालियनि ॿोलियनि गोपियनि सां छो थो कपट करी। असां तुंहिंजे आदि न आहियूं, जीअं चवीं तीअं करियूं। जो चवीं सो करियूं, सभिनी खिली चयो बिरज बाम। असां बि कॾहिं वठंदियूंसीं बदिलो तो घनश्याम। ईअं चई सभई गोपियूं श्री कृष्ण जे प्रेम में मगन थी वियूं ऐं लॼ छॾे ॿिन्ही हथनि सां सूर्य देवता खे नमस्कार कयाऊं। तॾहिं श्री कृष्ण उन्हनि जी भक्ति ऐं प्रीत ॾिसी ॾाढो ख़ुशि थियो ऐं वण तां हेठि लही सभई सारियूं पंहिंजे कुल्हे ते रखी चयो त हे गोपियूं, हाणे मूं तव्हांजो ॿार पाण ते खयो। मनुष्य जूण में जन्म वठण जो इहो फल आहे त ॿिए जो उपकार करे। हे राजा परीक्षित, पोइ सभई गोपियूं पंहिंजा पंहिंजा गहना ऐं कपिड़ा पहिरे श्री कृष्ण जे प्रेम में अहिड़ियूं त मगन थियूं जो उन्हनि जे मन घर वञण बि न थे चाहियो। तॾहिं श्री कृष्ण चयो त तव्हां उन ॻाल्हि में कुझु ॾुख न कजो। मूं अॻिते जे वास्ते तव्हांखे ज्ञान सेखारियो। जल में वरुण देवता रहे थो, तंहिं करे निर्वस्त्र पाणीअ में स्नान करण सां सभु धर्म ऐं पुण्य हलियो वञे थो। लेकिन हिन दफ़ो तव्हांखे निर्वस्त्र थी स्नान करण ते बि जमुना स्नान ऐं विर्त जो फल मिलंदो। तव्हीं मूंखे तमामु प्यारियूं आहियो। कुंवार सिधी पूर्णमासीअ जो मां तव्हां सां रास लीला करे तव्हां सभिनी जो मनोर्थ पूरो कंदसि। सभई चयो जय श्री हरि। हींअर पंहिंजे पंहिंजे घर वञी विर्त रखणु छॾे ॾियो। इहा ॻाल्हि ॿुधी सभई गोपियूं ख़ुशि थी पंहिंजे पंहिंजे घर हलियूं वेयूं ऐं 8 ई पैर श्री कृष्ण जे ध्यान में मगन रहियूं ऐं रास वारो ॾींहुं ॻरण लॻियूं। ॾिसी चरित्र नंद लाल जा सभई बाल मत भंवर, सिद्ध बुद्ध मत न कुझ थी रहे, आखन और जो और। श्री कृष्ण उतां बंसी वॼाईंदो अची ग्वारनि ॿालनि सां गायूं चारण लॻो। एतिरी कथा ॿुधी राजा परीक्षित पुछियो त हे स्वामी, श्री कृष्ण पार ब्रह्म परमेश्वर जो अवतार थी, जंहिंखे सॼे जगत जो पर्दो ढकणु घुरिजे, तंहिं शास्त्र जे बरख़िलाफ़ परायनि स्त्रियुनि खे निर्वस्त्र छो ॾिठो? इहो सिंसो मुंहिंजो मिटायो। श्री सुखदेव जी चयो त हे राजा, स्त्रीअ खे निर्वस्त्र थी स्नान करण करे वॾो पाप लॻे थो ऐं जेसिताईं उन जल मां निर्वस्त्र थी धारे पुरुष जे साम्हूं न वञे तेसिताईं उन जो पाप नथो मिटिजे। तंहिं करे श्री कृष्ण दया करे शास्त्र मूजिबि उन्हनि सभिनी खे निर्वस्त्र ॾिसी खेनि नरक वञण खां बचाए वरितो, छो जो हू पंहिंजे भक्तनि जी भुल चूक पाण ई दूर कराए छॾे थो। हे राजा, जॾहिं श्री कृष्ण वन में पहुतो तॾहिं वणनि जी थधी छांव ॾिसी श्री दामा ऐं ॿियनि ग्वालनि खे चयो त ॾिसो, ही सभु वण सर्दी गर्मी ऐं ज़ोरदार बरसाति जा दुख पाण ते सही हिकिड़े पेर ते बीहनि था ऐं पंहिंजी छांव ऐं फल फूल सभिनी जीवन खे ॾेई सुख ॾियनि था। को बि आदमी उन्हनि वटां निराश नथो थिए। एतिरे सुख पाइण ते बि आदमी उन्हनि जूं टारियूं ऐं पन छिननि था, तॾहिं बि उहे वण उन्हनि खे बुरो नथा चवनि। फल फूल लॻण वक़्तु वाटरनि जो आदर भाव कनि था ऐं जॾहिं मंझंदि फल फूल नथा रहनि तॾहिं शर्म खां कंध नुमाए चवनि था त असां खां तव्हांजी का बि शेवा न थी सघी। तंहिं करे असां शर्मिंदार आहियूं ऐं पंहिंजी प्रीत अमीर ऐं ग़रीब ॿिन्ही सां हिकु जहिड़ी रखी जोगेश्वरनि वांगुरु तप कनि था। संसार में उन्हनि जो जनम वठणु सफल आहे जेके पाण ते दुख खणी ॿियनि जो भलो कनि था। सभई चयो जय श्री हरि। प्यारा भक्तों,
अहिड़ी तरह वणनि जी तारीफ़ कंदो श्री कृष्ण ग्वालनि समेत पंहिंजे घर आयो। सभई चयो जय श्री हरि। श्रीमद्भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जो 22 अध्याय संपूर्ण थियो। अगर तव्हां सभिनी हरि भक्तन खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तन सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चयो जय सिया राम। राधे राधे।